हाँ जी। हाणे आखिरी शेर अचे, पेही परोड़ियो में तां पुन्नू पाणे आहियां। हे तॾहिं जो आहे जॾहिं हुन अलाह ताला खां दुआ घुरी हुई। ठीकु आहे, त या अल्लाह मां जेको आहे पाक दामन आहे, हाणे मूंखे बचाए। सो हुन कुझु न मां पेही सां मुराद आहे कुझु मुख़्तसिर अरसे लाइ हिकु आरज़ी तौर ते वेही करे हुन परोड़ियो, यानी हुन सोचियो, पंहिंजो इम्तिहान वरितो, पाण खे परखियो। परोड़ियो में मां परोड़ियो, कुझु देरि वेही, यानी मां कुझु देरि वेही करे सोचियो, कुझु लम्हनि लाइ। तां पुन्नू पाणे ई आहियां, त वाकई जेको आहे पुन्नू मूंसां प्यार कंदो आहे। ठीकु आहे, त मूंखे अंदरो आवाज़ आई, हा जॾहिं मां हुनजे लाइ ज़िंदगी कुर्बान कई, जॾहिं मां हुनजे लाइ रस्ते में निकिती आहियां, त मूंखे हुन सां सची मोहबत आहे। त मतिलब पुन्नू खे बि मूंसां मोहबत आहे, यानी मां पुन्नू पुन्नू कयां थी, त असल में त मां पुन्नू पाण ई आहियां। यानी मुंहिंजे दिलि में हुनजी मोहबत एतिरी शदीद आहे जो उनमें कंहिं बि क़िस्म जो फेट न आहे, फर्क़ु न आहे। ठीकु आहे, सो उन मां इहा ख़बर पई त हा मां पुन्नूअ सां सची आहियां, हा मां पुन्नूअ लाइ आहियां, हा असल में मां ई पुन्नू आहियां, हा उहो मुंहिंजो आहे, मां उनजी आहियां। ठीकु आहे, पाण ई मंझां पाण खे हीउ परलाउ पियो। पोइ वरी हुन पाण खे वरी पाण वरी ॿीहर सोचियो, त चए थी पोइ मूंखे पाण ई मंझां पाण खे, चए थी पोइ मुंहिंजे अंदरां ई इहा आवाज़ आई, जॾहिं मां पंहिंजे सोचियुमि, वरी पंहिंजे दिलि खां पुछियुमि त वाकई पुन्नू मां सां सचो आहे, मां पुन्नू सां सची आहे। त हुन मूंखे इहो आवाज़, इहो जवाब वापसि मिलियो, हीउ परलाउपण, इहा आवाज़, इहा गूंज, इहो जवाब मूंखे मिलियो। ठीकु आहे, जॾहिं इहो जवाब मिलियो त असल में त मां पुन्नू पाण ई आहियां, यानी असल में त मुंहिंजे दिलि में पुन्नूअ जी मोहबत एतिरी सची आहे जो मां हुनजे लाइ रस्ते में निकिरी चुकी आहियां। त पोइ इहो कीअं मुमकिन आहे त हो मूंखां परे थी वञे या हो मूंसां धोखो करे। ठीकु आहे, तॾहिं त मां हुन सां निकिती आहियां न, तॾहिं त मां हुनखे तलाश करण लाइ निकिती आहियां न। पोइ चए थी सही कन न कयो, पोइ चए थी भई जॾहिं मां सही तरह पंहिंजे अंदर जी आवाज़ खे ॿुधो, गौर कयो, ध्यानु कयो, त चए थी जॾहिं मां सभु कुझु इहो गौर सां कयो, तसलीअ सां जॾहिं पुछियुमि पंहिंजे पाण खां, पंहिंजे अंदर खां, पंहिंजे दिलि जी सचाईअ सां, पंहिंजी रूह जी सचाई सां, त गैर गुमान उथी विया। त उहे परावा ख़्याल जेके माण्हू मूंखे तोहमतूं हणनि पिया, जेके चवनि पिया, जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ॻाल्हियूं कनि पिया, उहे सभु उहे उन्हनि जा ख़्याल आहे। उहे उन्हनि में मुंहिंजो कोई ख़्यालु न हुजे, उन्हनि जा ख़्याल जे मुंहिंजो ख़्यालु हुजे हा त पोइ मां हुनजे रस्ते में न निकिरां हा, पोइ मां सची न हुजां, पोइ पुन्नू सचो न हुजे हा। ठीकु आहे न, त इहे सभु ख़ैर ख़्याल गुमान जेके आहे परेशानीअ में मुंहिंजे दिलि में उन्हनि जे तरफ़ां आया, लेकिन मां पंहिंजी सचाई ज़ाहिर करण जे लाइ उतां निकिरी वियमि, उतां ॿाहिरि निकिरी आयमि पुन्नूअ जी तलाश। ठीकु आहे, पोइ सभु ख़्याल जेके आहे उहे ख़तम थी विया, त ख़बर पई त हा बेशक मूंखे पंहिंजे पुन्नू सां सची मोहबत आहे, छो त पुन्नू मुंहिंजो ई आहे। ऐं जॾहिं मूंखे सची मोहबत आहे त पुन्नू बि मूंसां सची मोहबत कंदो आहे। ठीकु आहे, त पोइ इन करे चए थी मां पाण ई पुन्नू आहियां, मां पाण ई हुनखे जेको आहे तलाश कयां थी। मां असल में मुंहिंजे दिलि में मोहबत एॾी शदीद आहे जो मां ॼण पाण ई पुन्नू थी वई आहियां, यानी मां पंहिंजे पाण खे तलाश करण जे लाइ रस्ते में निकिती आहियां। यानी पुन्नू मुंहिंजी जान जो ई हिसो आहे, रूह जो हिसो आहे, ज़िंदगीअ जो हिसो आहे, साथी आहे मुंहिंजो। ठीक है, चले बेटा। अब उर्दू बच्चों के लिए, पेही परोड़ियों में, यानी कुछ देर के लिए मैंने जब सोचा, आरजी तौर पे थोड़ी सी देर बैठ के मैंने जब अपना इम्तिहान लिया, अपने आप से पूछा ता पुन्नू पाण ही आया, तो अंदर से क्या आवाज आई, क्या जवाब मिला कि असल में तो पुन्नू तुम खुद ही हो। यानी तुम्हें उससे इतनी मोहब्बत है कि उसकी तुम जुदाई में जो निकल आई हो, तो असल में तुम्हें उससे शदीद मोहब्बत है, इसलिए कि वो खुद तुमसे मोहब्बत करता था। यानी वो इतनी शदीद मोहब्बत करता था कि तुम उसके रंग में रंग के उसको ढूंढने के लिए निकल चुकी हो, तलाश करने के लिए। ठीक है, पाण ही मंझा पाण की, और फिर ये आवाज मुझे सिर्फ दिमाग में नहीं आई, बल्कि मुझे अंदर से, रूह से भी ये आवाज आई। ये आवाज, ये गूंज मुझे सुनाई दी कि हाँ तुम ही असल में पुन्नू हो, तुम हो ही पुन्नू, यानी तुम उससे मोहब्बत में सच्ची हो,
वो तुमसे सच्ची मोहब्बत करता है, तभी जो है तुम वहां से निकल खड़ी हुई हो। सही कन्न कयो के फिर मैंने सही तरह कान दिए, यानी गौर से सुना, कानों ने इस आवाज को गौर से सुना, ध्यान दिया। तो गैर गुमान उठिया, तो वो गैर गुमान जो लोगों ने मेरे दिल में डाले थे या लोगों की वजह से मेरे दिल में डाले थे, जिसकी वजह से मैं पुन्नू पे शक करने लगी थी कि वो मुझे छोड़कर चला गया है और मुझे लोगों के सामने अकेला कर दिया है, तो वो सारे ख्याल जो है वो खुद ब खुद खत्म हो गए। ठीक है, इसीलिए फिर इसने जो है अल्लाह ताला से दुआ मांगी थी। और ये फिर जब अंदर चली गई थी पहाड़ में, तो फिर वो पुन्नू भी इसको तलाश करता हुआ आया था, तो फिर उसने भी दुआ मांगी थी, तो वो भी अल्लाह की कुदरत से उसी पहाड़ में चला गया। ठीक है, ओके, अल्लाह हाफिज। हाणे मिलंदासीं इन जा अल्फाज़ माना मश्क सम्झाणी जेको कुछ भी असांखे इंशाल्लाह नोट्स जी सूरत में मिलंदो, पोइ मिलंदासीं नए सबक में। ठीकु आहे, न सजेसे। अल्लाह हाफिज।